आर्ट ऐं कल्चर कंहिं बि जातीअ जी सुञाणप हूंदी आहे। इहे आर्ट ऐं कल्चर भारत ऐं सॼे विश्व में बिखरियल ऐं पखिड़ियल सिंधियुनि खे पंहिंजी सुञाणप ॾेई सिंधियुनि खे हिक ॿिए सां जोड़े सघनि था, जेका असांजी ज़रूरत आहे। उहो त सही आहे, पर त असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त उनखे महफ़ूज़ रखूं, बरक़रार रखूं। बराबरि। पार्टीशन खां पोइ पंहिंजा सिंधी भारत जे अलॻि अलॻि प्रांत में या विश्व जे अलॻि अलॻि देशनि में वञी वसिया। उहा उन्हनि जी मजबूरी हुई। जिते जिते वसिया उतां जी लोकल भाषा ऐं संस्कृतीअ खे हुननि अपनायो। उहा हुननि जी ज़रूरत हुई। ॿियनि भाषाउनि ऐं संस्कृतियुनि खे मान ॾियण में को हर्ज कोन्हे, पर मंगा बा हर सिंधी पाण खे जाचे ऐं ॿुधाए त पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खे पाथीरो रखी उनखे भुलाए छॾे त छा इहो सही आहे? हरगिज़ न। त मां बि उहो ई थो चवां ऐं उहो ई पियो कयां। पंहिंजा सिंधी साहित्यकार, पंहिंजा सिंधी कलाकार पंहिंजी कला ऐं संस्कृतीअ खे जारे रखण जी कोशिशि करे रहिया आहिनि। मां उन्हनि खे एनकरेज करे रहियो आहियां। चैरिटीअ जो कमु कंदड़ ॿिया सिंधी भाउर बि मंदर, धर्मशाला, इस्पतालूं, स्कूल, कॉलेज या कला ऐं संस्कृतीअ खे प्रमोट करे रहिया आहिनि। पर मां थोरो रिवर्स करे रहियो आहियां। मां कला ऐं संस्कृतीअ खे वधीक अहमियत ॾेई रहियो आहियां, जो पंहिंजी जातीअ खे ज़िंदह रखण लाइ तमामु ज़रूरी आहे। वाह भाई मूर्ज, वाह, छा त ॻाल्हि कई अथई। न न न, कलाकारनि ऐं साहित्यकारनि खे मदद करे मां हिननि ते को उपकार न करे रहियो आहियां। को कला जो दान थो करे, को पैसे जी मदद, को मॉरल सपोर्ट। इट्स अ टीम वर्क। ऐं मां पंहिंजे सिंधी जातीअ जी शेवा करे इन टीम जो हिकिड़ो नंढड़ो हिसो बणिजी रहणु थो चाहियां।